पेट में सूर अथई त मां छा करियां? मूं चयो मई छा त पारू थी मानी खा, मूंखे नयूं चूड़ियूं ऐं जुती ऐं कपड़ा वठी ॾे। ऐं हा, मुआरो भाउ बि रुलंदो थो अचे, उनखे बि किथे लॻाए का नौकरी वठी ॾेसि, बाक़ी ॻाल्हि न मटाए। भाणे खे किथां नौकरी वठी ॾियां? आंगूठे छाप आहे, आंगूठे छाप। चयो मांस त को हुनुर सिख, उन खां बि जवाब न पढ़ियो न हुनुर सिखियो। केरु रखंदो इन वांदे खे पाण वटि? भाणे आहे अटे ते चटी। मुंहिंजो भाउ अटे ते चटी आहे त तुंहिंजी माउ ऐं भेणियूं वरी कहिड़ो जहाज थियूं हलाइनि जो उन्हनि खे विहारे थो खाराई। इहो त मुंहिंजो भाॻ आहे जो मूंसां मंगणी कई त यूनिवर्सिटी जी डिग्री मिलियई ऐं शादी कई त नौकरी मिलियई। आऊं पंहिंजो भाॻ पाण सां गॾु खणी आई आहियां। वञ, माना मूं जेका राति ॾींहुं महिनत कई, स्कूल खां यूनिवर्सिटी ताईं सुठा नंबर खणी पास थियुसि ऐं पोइ उन आधार ते मूंखे नौकरी मिली, सा मुंहिंजी महिनत मिटी में मिली वई। एतिरी जे भागनि वारी हुजी हा त माणे पिणे तोखे पढ़ाइण में एतिरी तकड़ न कनि हा। पहिरियां तो वारे भाग सां मालामाल थियनि हा, पोइ असांखे मिनथूं कनि हा, ऐं न ई वरी भाणे रुलंदो अते हा।